बिल्कुल सिंध जियां पूरे में घोटकी में पानी की खोट सबक जो सीडा ऑफिस के बारा एहतजाज करन था अचो तो उन्होंने गाल बोल क्यों उन्होंने जो छा चवण है। कादीवाह का जो पानी है सिर्फ वो कादीवाह का बंद किया हुआ है। ये हमारे साथ नाइंसाफ़ी हो रही है और हम इस की कंडेम करते हैं। अगर हमें फुल फोर पानी नहीं दिया गया तो हम एहतियात का इदारा और भी बढ़ाएंगे और इससे अलावा हम आला अख्तियारों को गुजारिश करते हैं चीफ जस्टिस ऑफ सिंध से और उसके बाद वज़ीर आला सिंध से हम रिक्वेस्ट करते हैं कि हमें सिंध का पानी दिया जाए, हमारे साथ नाइंसाफ़ी बंद की जाए। असां घोटकी फीडर जा जेके भी आबादगार आहियूं उन्हनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे। गुज़िरियल 1 महीने खां वठी जेको आहे पाणी न छॾियो वियो आहे। इवन जेको आहे दरिया में भी आहे पाणी, पर ही हथरादू हिकिड़ी सियासत हली रही आहे। असांखे पाणी ॾिनो वञे, असांजा पोखियल फसल सड़ी रहिया आहिनि, उन्हनि खे जल्द खां जल्द जेको आहे पाणी ॾिनो बचायो वञे। पखी जीत जानवर ऐं परिंदा मरी रहिया आहिनि। गर्मी सबबि असां वटि जेको पाणी आहे जर जो उहो ज़हरीलो थी वियो आहे। इंसाननि में बीमारियूं पकड़जी रहियूं आहिनि। किल्लत है उस हवाले से है, लेकिन जो हमें जो लोग जो हैं वो मुख्तलिफ जो इलाकों से ताल्लुक़ रखते हैं उन्होंने ये कहा कि पानी जो है हमारे नहरों में चल रहा है, लेकिन हमारा जो काजीवाह है बड़ा एक नहर है हमारा, वहाँ पर जो है वो पानी जो है बिल्कुल वहाँ पे बिल्कुल भी नहीं है। 2-3 दिन चला था पानी, लेकिन 2 फुट था जो कि वाटर कोर्स पे वो चढ़ ही नहीं रहा था और हज़ारों लाखों की तादाद में जो है काश्तकार हैं, ज़मींदार हैं, वो तबाह बर्बाद हो चुके हैं। जो शुरू थींदो आहे 2 मई खां वठी हिन वक़्तु अॼु जेको आहे 30 तारीख़ आहे, 30 तारीख़ ते असांजो पाणी खसे सखर बैराज खे ॾिनो थो वञे। असांखे कोई तरह इहो कोन्हे त सखर में पाणी सखर, लेकिन असांजो जेको आहे अॼु जे हिसाब सां असांजो जेको घोटकी फेडर जो शहर बीहे पियो उहो 7,500 आहे। 63,000 क्यूसेक अॼु पाणी असांजी बैराज ते मौजूदु आहे, लेकिन नाइंसाफ़ी कई थी वञे। पांड लेवल दरिया जी केरी थी वञे, गेटअप हुनखे नथो कयो वञे, असांखे हिसे जो पाणी नथो मिलियो वञे। जेकॾहिं पाणी जो हिसो न मिलियो त असां सिंधी ऐं घोटकी फीडर जा पूरा आबादगार जेके बि आहियूं सभु सरापा एहतजाज आहियूं। इंशाअल्लाह ताला असां जेको आहे सो 3 जून ते हिकिड़ो तारीख़ी धरणो हणंदासीं जेको गुडू बैराज बंदि करे इंशाअल्लाह ताला मरण घड़ ताईं उते वेंदासीं। जेकॾहिं पाणी न मिलियो त असांजे पूरे घोटकी फीडर पब्लिक इंशाअल्लाह ताला सरापा एहतजाज आहियूं ऐं रहंदासीं। त ॾिसो त असां पंजाब जे मुंहं में आहियूं। सॼी सिंध जो मिसाल वठो, सॼी सिंध सुके पई त उहो सॼी सिंध सां ज़्यादती आहे, ज़ुल्म आहे। असां पंजाब जे मुंहं असां काज़ीवाह असांजो आहे घोटकी फीडर मां, असां वटि पाणी कोन्हे। असांजा फसल त तबाह थी विया आहिनि। ज़मींदार जेके वॾा आहिनि उहे बोरनि बीकनि ते तमामु घणी डीज़ल महांगी आहे, उहे पंहिंजा फसल कनि पिया, पर हाणे जानवर बि मरी रहिया आहिनि। पखियुनि जे लाइ पाणी पीअण जो बि कोन्हे। 4 महीना थी विया आहिनि काज़ीवाह बंदि आहे। हिन महिल ताईं फसल को बि न थियो आहे। बराए महिरबानी असांखे मुतालबो इहो ई आहे, असांजे इरीगेशन ऑफिस जे अॻियां हिकिड़ो पुरअमन एहतजाज कयो आहे। उन लाइ असां हाणे अॻिते एहतजाज जेके बि वसी कंदासीं। असांजो सिर्फ़ु मुतालबो इहो आहे त आख़िर हिन ग़रीब माण्हुनि सां एतिरो ज़ुल्म छो आहे। अॻ में त वफ़ाक़ ते असां पीपल्स पार्टी वारा खे शर्म अचणु घुरिजे, मिंट में इल्ज़ाम हणंदा। हाणे त तव्हांजो साईं ख़ुर्शीद शाह वेठो आहे, किथे आहे साईं खे इहो आहे त निंड मां उथी करे थोरो काज़ीवाह जो चकर हणे ऐं ॾिसे त केतिरो ज़ुल्म आहे। जेको पाणी असांजी GIP जी ज़िंदगी आहे, इंसाननि जो, जानवरनि जो, माण्हुनि जो, वणनि जो, त उहो पाणी कोन्हे त ईअं सम्झ असां तबाह आहियूं।